अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आखिरत में आऊँ आहियां शफी अहमद लाखो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन इकराम, अॻे जुमे ते मां हाज़िर कोन हुयुसि। उन खां अॻे जुमे ते असांजो मौज़ू पे हलियो त जेका डिसेप्शन या धोखो आहे जेको इंसाननि खे मिले थो उन जे बारे में। हाणे ही उहे धोखा न आहिनि जेके असीं वापार में हिक ॿिए खे ॾियूं था या माप तौर में धोखा ॾियूं था। असल में ही उहे धोखा आहिनि जेके अल्लाह ताला जन्नत हासिल करण जे लाइ इम्तिहान तौर हिन दुनिया में डिज़ाइन करे रखिया आहिनि, जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जा धोखा आहिनि जेके असांखे सिधे रस्ते खां दूर कनि था। इहे बि अलाह जी ठहियल शइ आहे, लेकिन छाकाणि त जन्नत हिकिड़ी क़ीमती शइ आहे अलाह जी। यानी अंदाज़ो लॻायो त जन्नत में नंढे में नंढो दर्जो उहो आहे जेको हितां जे बादशाहनि खां ॾहूणो वधीक हूंदो फैसिलिटीज़ जे लिहाज़ खां। त एॾी वॾी प्रॉपर्टी जंहिंखे अलाह ॾींदो त ज़ाहिर आहे त इम्तिहान खां सवाइ त कोन ॾींदो। ऐं उहे इम्तिहान जेके आहिनि इहे धोखा आहिनि जेके हिन दुनिया में अलाह ताला उनजो निज़ाम ठाहियो आहे असांखे, त जीअं असां उन धोखनि खां बची सघूं। हाणे अलाह ताला इहो कमु कयो त क़ुर पाक में जेके बि हुन धोखनि जा निज़ाम हिन दुनिया में रखिया आहिनि ऐं उन्हनि धोखनि करण जी इजाज़त जिन माण्हुनि खे ॾिनी अथसि, उहे हुन क़ुर में अलाह ताला एडवांस में असांखे ॾसे छॾिया आहिनि। तव्हां सां हीअं बि थी सघे थो, हीअं थींदो, या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे एडवांस में ॾसिया त हिन शइ खां बचिजो, ही तव्हांखे धोखो ॾींदा, ही तव्हां सां ठगी कंदा। इहे इन लाइ त जीअं माण्हू क़ुर शरीफ़ पढ़ंदा, अलाह जी ॻाल्हि खे सम्झंदा, पोइ चवंदा अलाह असांखे अॻे ॾसियो आहे, ही साॻी थो असां सां ॻाल्हि करे त असां बची वञूं। त इन ते मां हिकिड़ो प्रोग्राम अॻे जुमे ते हलाए चुको हुउसि। हाणे मां उन खे हल्कड़ो रिपीट करे ऐं अञा इन जे मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते हलूं था। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सभ खां पहिरीं त मां अलाह ताला जी पहिरीं वार्निंग जेका असांखे ॾिनी हुई उन जी ज़िक्र थो कयां। रब साईं फरमाए थो, या अय्युहन्नास इन्न वअदल्लाहि हक़्क़ुन फला तग़ुरन्नकुमुल हयातुद दुनिया वला यग़ुरन्नकुम बिल्लाहिल ग़रूर। अल्लाह त चए ए इंसान ज़ात जेके बि अल्लाह तव्हां सां वाइदा करे थो, छाकाणि त ख़ालिक आहे, इहे सचा अथव। बाक़ी इन्हनि वाइदनि जे मुक़ाबले में तव्हांखे ठगियूं कंदा त चए थो फला तग़ुरन्नकुमुल हयातुद दुनिया, हिन दुनिया तव्हांखे न ठगे, वला यग़ुरन्नकुम बिल्लाहिल ग़रूर, ऐं अल्लाह जे नालो वठी ऐं अल्लाह जे कंहिं बुज़ुर्ग जी शिकिल इख़्तियार करे या करे उहे तव्हांखे अल्लाह जे नाले में न धोखा ॾियनि। छो त ॾिसो न, माण्हुनि खे खपे ॾोकड़, को ॾाढ़ी रखाइण, को ख़र्च त कोन थो अचे, साओ जुबो पाइण में ख़र्च कोन थो अचे, पर जेकॾहिं माण्हुनि खे धोखो ॾियनि ऐं पोइ उन धोखो ॾेई उन खां ॾनु वठणु, ॾोकड़ वठणु, पैसा वठणु, पोइ पाण वञे ज़मीनूं वठे, पेजारा वठे ऐं नालो अलाह जो वठे, त अलाह साईं फरमाए त ईअं बि थींदो। ऐं इन में शैतान बि शामिल आहे। शैतान बि जेको आहे सो हज़रत आदम अलैहिस्सलाम खे चई न कासम हुमा, कसम खईं, चई त हे तव्हां वण जी शइ खाओ, छाकाणि त इहो आबे हयात आहे, पीअंदव त इहो खाईंदव त तव्हांखे हिते मौत न ईंदो, जन्नत में रहंदव, न त अलाह साईं तव्हांजा टपड़ विढ़ाईंदो, तव्हां चवंदो तव्हां निकिरो। तंहिंजे करे हुनखे कासम हुमा त मां कसम खईं त मां तव्हांजे लाइ तव्हांजो जेको ख़ैर ख़्वाह आहियां। इहो कसम, इहो धोखो आहे। त शैतान बि हिन दुनिया में धोखा ॾेई सघे थो। शैतान टिनि क़िस्मनि सां धोखा ॾिए थो। हिकिड़ो त जेको आहे सो असांखे विसविसो कंदो, दिलि में आइडियाऊं ॾींदो। ॿियो धोखो आहे त कॾहिं कॾहिं शैतान जेके शैतानी जिन आहिनि रूप मटे इंसानी शिकिल इख़्तियार करे ॾाढी बुज़ुर्ग जी ठाहे ऐं कंहिं महफ़िल में कंहिं जलसे में अची तक़रीर बि करे सघनि था। या वरी जेको वधीक पॉपुलर आहे ऐं जिन्ननि वटि ऐं शैताननि वटि जेको टियों तरीक़ो जेको उहो आहे त कंहिं इंटेलिजेंट ऐं ज़हीन माण्हुनि सां बाक़ाइदे अची कन में गुफ़्तगू कनि ऐं पोइ उन्हीअ खे चवनि त असीं फ़रिश्ता आहियूं, तूं अलाह जो पोतल बानो थी वियो आहीं ऐं हाणे जेको आहे सो तोखे असीं माण्हुनि जे घरनि जूं ख़बरूं ॾींदासीं, तूं पीर थी ऐं माण्हुनि खे घरनि जूं ऐं ग़ैब जूं ख़बरूं ॿुधाए। माण्हू चवंदा तूं करामत वारो थी ऐं पोइ तूं असांजो कमु कर। पोइ हाणे माण्हुनि खे शिरक में हलो हलो शिरक कयो, बिदअतूं कयो, पोइ इन में माण्हू चवंदा ही त वॾो बुज़ुर्ग आहे, ही सच थो ॻाल्हि करे। त इहो अलाह साईं ते ॻाल्हि थो करे। तंहिंजे करे रब साईं फरमायो आहे वअदल्लाह, अलाह जा जेके वाइदा आहिनि, ला युख़्लिफ़ुल्लाहु वअदहू, अलाह पंहिंजे वाइदनि तां कोन फिरंदो, वलाकिन अक्सर नास ला यअलमून, पर इहा ॻाल्हि अलाह थो चए अक्सरियत माण्हुनि खे ख़बर न आहे, जो क़ुर कोन था पढ़नि, ला यअलमून ख़बर ई न आहे त अलाह जा वाइदा कहिड़ा आहिनि ऐं कहिड़नि धोखनि खां बचण जी अलाह साईं ॻाल्हि कई आहे। इहे अक्सर माण्हू पोइ छा था कनि, मानी त खाइनि था, चांहि बि पीअनि था, खीर बि पीअनि था, नौकरियूं बि कनि था। अलाह इन जे नाले सम्झाए, सूरतुल रोम आयत नंबर 7 चए थो जेके अक्सरियत आहे यअलमून ज़ाहिरम मिनल हयात दुनिया,
इहे दुनिया जो इल्मु इन्हनि वटि वॾो आहे। ज़ाहिरन मिन हयात दुनिया माना डॉक्टरी, इंजीनियरी, अकाउंटेंसी, साइंस, टेक्नोलॉजी, वहुम अनिल आख़िरत हुम गाफ़िलून, लेकिन आख़िरत जो हिननि वटि इल्मु कोन्हे को। इहो नथा सोचनि त मरंदासीं पोइ छा थींदो, इहो पोइ थियण वारी ॻाल्हि हिननि जे ज़हन में वेठल कान्हे। हिननि खे रुॻो इहो फ़िक्र आहे त अञा माल कीअं वधायूं, ॾोकड़ कीअं वधायूं, दुकान कीअं हले, फलाणी रिसर्च मां कीअं कयां। अलाह सां इहो थो फरमाए। हाणे इन में पहिरियों जेको धोखो आहे सो शैतान ऐं जिन ऐं शैतान साॻी ॻाल्हि आहे। यानी जिन्हनि जा ॿ क़िस्म आहिनि। हिकिड़ा त जिन आहिनि जिन जो इंसान सां तालुक़ कोन्हे, उन्हनि जो लेयर ई मुख़्तलिफ़ आहे, माना उनजी दुनिया मुख़्तलिफ़ आहे। हींअर जिते असीं वेठा आहियूं थी सघे थो उते हुनजो सुपर मार्केट हुजे या उनजो हाईवे हुजे या उनजी छा शइ हुजे, पर जेके शैतानी जिन आहिनि इन्हनि खे वॾा पावर आहिनि। हुननि जिन्हनि जो असां सां वास्तो कोन्हे ऐं उहे जिन असां सां कॉन्टेक्ट बि कोन कंदा आहिनि, पर शैतानी जिन्हनि खे पावर आहे वसविसे करण जो, पंहिंजी शिकिल मटाइण जो या कंहिं सां अची कन में सुसपुर करण जो। इहे टई धोखा, टई इहे मेथड इस्तेमाल कंदा जिन जे बारे में अल्लाह ताला फरमाए थो त इन शैतान लकुम अदुउन फत्तखिज़ू अदू, शैतान दुश्मन अथव, तव्हां बि हिनखे सां दुश्मनी कयो। छो? इनमा यदू हिज़्बहू लियकूनू मिन असहाबि सईर, जो इन जो टारगेट इन्हनि खे इहो मिलियल आहे त वधि में वधि माण्हुनि खे गुमराह करे जहन्नम में वठी वञनि। छो त अल्लाह ताला खे चैलेंज ॾिनऊं न, जॾहिं शैतान अल्लाह साईं खे चयो त रब साईं हिकिड़े मिटीअ जे पुतलो जेको मिटीअ मां ठहियो आहे उन खे तूं रसूल थो करीं ऐं उन खे तूं ख़लीफ़ो थो करीं, जॾहिं की असां सीनियर ऐं वधीक सुठी पैदाइश जा बकोल हुनजे त जेके नूरी फ़रिश्ता आहिनि उहे नूर मां ठहियल आहिनि, असां जिन बाहि मां ठहियल आहियूं, त तूं इन्हनि मां ठाही आहे इहो रसूल या को पंहिंजो, ऐं तूं मिटीअ मां बशर ठाहियो आहे, त इहा त असां सां इहो नाइंसाफ़ी थी आहे ऐं इन खे पोइ असीं कीअं मञींदासीं। इन ते अलाह हिन खे तड़े कढियो त मां मालिक आहियां, मुंहिंजी मर्ज़ी आहे त मां जेकॾहिं बशर मां या मिटीअ मां हिकिड़ो इंसान ठाहे उनखे रसूल ऐं ख़लीफ़ो कयां थो त मुंहिंजी मर्ज़ी आहे। ऐं इन खे त इबादत चइबो आहे, त जेको अलाह चवे उनखे मञिजे, इहा ई त इबादत आहे। त शैतान खे इन तां कढियऊं, तंहिंजे करे शैतान अलाह साईं चयो चईं ठीकु आहे तूं मौक़ो ॾे, मां तव्हांखे ॾसींदुसि त इहो जेको बशर आहे, जेको मिटीअ मां ठहियल, पोइ चाहे रसूल आहे या जेके हुनजी ज़ुरियत आहे, इहे इन लाइक़ु कोन्हनि इन स्टेटस जे जो तूं उन्हनि खे हाणे जन्नत ॾींदे, मथे पहुचाईंदे, जन्नत में हमेशह रहंदा। इहे जहन्नम जे लाइक़ु आहिनि, हिन जी तबियत ई अहिड़ी आहे, तूं रुॻो मूंखे चांस ॾे अलाह साईं, त मां करे ॾेखारियां। तंहिंजे करे मुंहिंजो टारगेट इहो आहे। तंहिंजे करे जेको आहे सो अल्लाह ताला चयो त शैतान तव्हांखे धोखो थो ॾिए, हिन खां बचिजो। ऐं हीअ हिकिड़ी आयत आहे, मां हिनजो तर्जुमो थो कयां, जंहिंमें अलाह जॾहिं जहन्नम जी वीज़ा मिली वेंदी त शैतान को रस्ते ते बीठो हूंदो, पाण में मिलंदा त चए थो वल काल शैतान लम्मा कुदियल अमर, जॾहिं वीज़ाऊं मिली वेंदियूं त शैतान चवंदो इन अल्लाह वादकुम वादल हक़, अल्लाह जा वाइदा हुआ सचा, वातुकुम फअखलफ्तुकुम, मां सभु फिरी वियुसां, मां सभु कूड़ आहियां, मां वमा कान ली अलैकुम मिन सुल्तान, मां तव्हां सां का ज़बरदस्ती कान कई, इल्ला अन दऊतुकुम, मां त तव्हांखे अहिड़ी आइडिया ॾिनी, फस्तजबतुम ली, तव्हां हुन आइडिया खे एक्सेप्ट कयो, फला तलूमूनी, तंहिं करे मूंखे हींअर घटि वधि न ॻाल्हायो, वलूमू अनफुसकुम, ऐं पंहिंजे पाण खे घटि वधि ॻाल्हायो। ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ हिनखे जारी था रखूं इंशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। त इहा जेका शैतान जी इंसान सां मुलाक़ात उते थींदी जहन्नम इंसान, त हिन में इहा ॻाल्हि थी थिए। आख़िर में ख़बर अथई छा थो चवनि थो इन्नी कफ़रत बिमा अशरक्तुमूनी मिन क़बल, चई तव्हां मुंहिंजे चवण ते जेको शिरक कयो, आऊं त इन जो इनकारी आहियां। छो त मूंखे ख़बर आहे त सभु कमु अलाह थो करे, ऐं ला इलाहा इल्लल्लाह जो मतिलबु इहा त सभु पावर अलाह रखियो वेठो, अलाह कंहिंखां पुछे बि कोन थो कंहिंजे फ़ैसिले करण जे लाइ। त इहो जेको तव्हां मुंहिंजे चवण ते शिरक कयो, आऊं इन खां इनकार थो कयां। ऐं इहो शिरक छा आहे? इहो शिरक सिर्फ़ु इहो आहे जेको हिंदुनि वारो कॉन्सेप्ट ऐं मके जे मुशरिकनि जो, त उन्हनि जो इहो कॉन्सेप्ट आहे त जेके बि अलाह जा वली बुज़ुर्ग गुज़ारे वञनि था, जेकॾहिं उन्हनि खे चइजे, उनजे रूहनि खे पुकारजे हिन ज़मीन तां वेही त असांखे अलाह खां फलाणो कमु कराइजो, त कराए ॾींदा। इहो कॉन्सेप्ट हिंदुनि जो बि इहो ई आहे, मके जे मुशरिकनि जो साॻियो। तंहिं ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त ला इलाहा इल्लल्लाह माना सभु कमु अलाह पाण थो करे ऐं डायरेक्ट करे थो, इहा शइ जेका असां उन वटि कोन्हे। तंहिं ते हीउ क़ुर शरीफ़ में अचे थो, सूरह शूरा में अलाह असांखे इहा ॻाल्हि थो सम्झाए, चए थो फला तदउ मा अल्लाह इलाहन आख़िर, अलाह सां गॾु माना अलाह सां गॾु ॿी कंहिं बि शख़्सियत खे न पुकारियो, फतकून मिनल मुअज़्ज़बीन, जे पुकारींदव त इहो शिरक आहे ऐं तव्हांखे पोइ हुनजो अज़ाब मिलंदो। ऐं शाह लतीफ़ बिन ॻाल्हि ते चए थो त ॾातार ऐं मंगणे कोन वसीलो विच, चए थो अलाह ऐं मंगणे जे विच में को वसीलो कोन्हे, माना इहो लूप लाइन इख़्तियार न कयो, अलाह मना कयो आहे।
अखियूं से दार जिन सां पसी पिरीअ के मन अल्लाह के डायरेक्ट ॾिस, ॿिए ॾे कीन निहार, घणो रीसारा सुपरी, अल्लाह ताला माइन थो करे, इहो ॿिए कंहिंजे दर ॾे तूं न निहार। वरी ॿी जाइ ते शाह लतीफ़ चए थो त भई सुभान जे कर हवाले कम, थी तहक़ीक़ तस्लीम में लाहे गम वहम, कादर सां करम हासिल करे हाजतूं, सभु पंहिंजूं हाजतूं कादर सां उन जो करम हासिल करे तूं पंहिंजूं हाजतूं पूरियूं कर। ॿी जाइ ते चए थो त ॾातार ॾुख कया पाणा मथे मंगणे, मूं दर छॾियो मंगणा मंगी कोह ॿिया, ॾातार अलाह ॾुख थो करे इन पिनण वारे खे जेको अलाह खां हाजतूं थो घुरे, त मुंहिंजो दर छॾे मंगणा मंगी कोह ॿिया, तॾहिं तो पिया विचा विल्हा ॾींहड़ा, तॾहिं त तव्हां वटि अमुन कोन्हे ऐं तव्हां वटि मुसीबत आहे। ऐं जॾहिं हाणे इहो शैतान जेको आहे सो कॾहिं बि ईअं अची कोन चवंदो त तूं जहन्नम में वञ, चवंदो त हीउ कमु कर, हिन में तोखे फ़ाइदो आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम जॾहिं जन्नत में हो त शैतान अची हुननि खे छा चयो त तव्हांखे रब छाजे लाइ हिन खां रोकियो आहे, इल्ला अन तकूना मलकैन औ तकूना मिनल ख़ालिदीन, त जीअं तव्हांखे इन लाइ त हीउ वणु खाईंदो, इहो आबे हयात आहे, त तव्हां फ़रिश्ता थी पवंदो, हमेशह ज़िंदा रहंदो, तव्हांखे अलाह रोके थो त माना अलाह चाहे थो त तव्हां कॾहिं न कॾहिं हितां निकिरो या तव्हांखे मौत अचे। कासमहुमा इन्नी लकुमा लमिनस नासीन, ऐं उन्हनि खे वञी चयईं त मां कसम थो खणां त मां तव्हांजो ख़ैर ख़्वाह आहियां, ऐं इन जे करे हुननि खे जन्नत मां कढाई। तंहिंजे करे अलाह ताला असांखे पहिरीं त फरमाए थो त हिन शैतान खां बचो, तव्हांजो दुश्मन आहे। अच्छा, हाणे शैतान खे बचण लाइ पहिरियों जेको असांखे कमु करणो उहो हीअ आयत आहे, चए थो वला ताकुलू मिमा लम युज़कर इस्मुल्लाह अलैहि व इन्नहु लफिस्क, पहिरीं त जेका शइ खाओ हुन ते अलाह जो नालो वठो। हाणे ही हलाए बि आयत वञे थी, पर आम बि आयत आहे। छा आहे त शैतान जेको खाधो आहे शैतान जो उहो असां सां गॾु आहे। मखण खाईंदो मखण खाईंदो, खीर पीअंदो, जोर जी मानी खाईंदो, जोर जी मानी खाईंदो, लेकिन जे मानीअ जे दौरान तव्हां बिस्मिल्लाह कई त ओॾी महिल हुन शैतान खे अलाउ कोन्हे त तव्हां सां गॾु खाए। हाणे हुनखे लॻंदी बुख, वरी तव्हां राति जो बिस्मिल्लाह पढ़ी त राति जी मानी कान, ईअं हू कमज़ोर थी थो वञे। जेतिरो हू कमज़ोर थियो त तेतिरी हुनजी पावर घटिजी थो वञे तव्हांखे विसविसे करण जो या करण जो। बाक़ी ॿियो हुनखे टियों पावर कहिड़ो, हिकिड़ो त विसविसा कंदो, ॿियो पावर अथसि जेको इम्पॉर्टेंट पावर, उहो आहे त माण्हुनि मां इंटेलिजेंट माण्हू चूंडे ऐं उन्हनि सां अची कन में ॻाल्हाईंदा जिन, ऐं उनखे चवंदा तूं अलाह जो पोतल बानो आहीं, असीं फ़रिश्ता आहियूं ऐं तुंहिंजी ख़िदमत कयूं था, हाणे तूं अवाम जी ख़िदमत कर। क़ुर थो चए व इन शयातीन लयूहून इला ओलियाहिम, शैतान अचे सुसपुस कनि था, ॻाल्हाइनि था पंहिंजे दोस्तनि सां, लियुजादिलूकुम, त जीअं उन्हनि खे उहे तव्हां सां झगड़ो कनि। इन अतअतुमुहुम, जॾहिं तव्हां शैतान जे सेखारियल इंसाननि इन्हनि भोपनि, इनखे नाला जेतिरा वणे वॼो, भोपो चओ, नकली पीर चओ, ठग चओ, दीनी ठग चओ, अलाह थो चए इन अतअतुमुहुम, जे इन्हनि जे चंबे में फासी वियो ऐं इन्हनि जो चवणु वठंदव त इन जो हिकिड़ो ई टारगेट आहे, इन्नकुम लमुशरिकून, त तव्हांखे शिरक कराईंदा। छो त शैतान खे ख़बर आहे त जे माण्हूअ शिरक कयो त उन खां पोइ जहन्नम में वेंदो, न निमाज़ूं कमु ईंदसि न रोज़ा, तंहिंजे करे हुन दाव ई अहिड़ो हयो आहे त हिनखे शिरक कराए। हूअं शैतान चाहे त करे सघंदो, निमाज़ूं न पढ़े ऐं साईं पंहिंजो रोज़ा न रखे, फर्ज़ न करे, इहो बि करे सघे थो, पर हिन में वॾी महिनत ई खपे। पर हुनखे जेकॾहिं शिरक ते लाहे छॾियईं त पोइ चवंदो बाबला वञी निमाज़ूं पढ़, जेतिरियूं वणई ओतिरियूं पढ़, रोज़ा रख, तूं वेंदे हुई जहन्नम में। त अलाह थो फरमाए जेकॾहिं तव्हां इन अतअतुमुहुम जे शैतान जे सेखारियल नकली पीर ऐं भोपनि खे जेकॾहिं तव्हां मञींदव ऐं तव्हां हुनखे सच सम्झंदव त इन्नकुम लमुशरिकून, त तव्हां शिरक जेको आहे सो शिरक में अची वेंदव। अलाह ताला फरमाए थो त कज़ालिक जअलना लिकुल्लि नबिय्यिन अदुवन शयातीन इंस वल जिन, अलाह चए थो इहे शैतान ऐं इंसान जेके गॾिजी पवंदा पाण में, इन्हनि जी दुश्मनी आहे मोमिननि सां ऐं नबियुनि सां, ऐं इहे यूही बादुम इला बादिन, इहे हिक ॿिए सां ॻाल्हाइनि था, ज़ुख़्रुफ़ल क़ौल गुरूरा, पर जिन इन्हनि खे कूड़ था हणनि ऐं उन्हनि खे गुमराह था कनि, जिन खे हे पंहिंजो कूड़ो पीर ठाहिनि था। वलौ शाह रब्बुक मा फ़अलू, अलाह चए जेकॾहिं मां चाहियां त इहो सिस्टम न हुजे हा, मां इहो धोखे जो निज़ाम इन्हनि खे अलाउ न कयां हा, लेकिन फज़रहूं वमा यफ़्तरून, तंहिंजे करे तव्हां इन्हनि खे छॾे ॾियो ऐं जेके कूड़ ठाहिनि था। ऐं इहो इन लाइ थो चए त अलाह सीमू कयो आहे वली तस्ग़ा इलैहि अफ़इदतुल लज़ीन ला युमिनून बिल आख़िरत वल यरदऊह वल यक़्तरिफू मा हुम मुख़्तलिफ़ून। अलाह चए थो मां इन लाइ निज़ाम ठाहियो आहे त जंहिंजूं दिलियूं पलीत आहिनि इहे भली इन्हनि ॾे अट्रैक्ट थियनि, ऐं उहे पलीत दिलियूं छा मां थियूं ठहनि, आख़िरत जो हिसाब जो फिक्र कोन्हे को, पोइ इन्हनि वटि अची यरदू, छो त हो त चवंदा न बाबा तव्हां हाणे साईं वटि पहुता आहियो, हाणे तव्हां सिधो जन्नत में वेंदो, साईं हिनखे हींअर भित टिपाईंदो पोयां, हिसाब किताब कोन करणु ॾींदो, वरी यरदऊ, त हिन सां राज़ी रहनि ऐं जेको कनि था उहो कंदा रहनि।
अल्लाह चए थो त इहे कंहिं ते था शैतान कंहिंसां ॻाल्हाईंदा कंहिं ते लहंदा उहो क़ुर में थो अल्लाह सां फरमाए सूरह शूरा में हल उनब्बिउकुम छा तव्हांखे असां इहो ॾसियूं माना अल्लाह चए थो मां तव्हांखे ॾसियां अला मन तनज़्ज़ुलुल शयातीन शैतान कंहिं ते लहंदा तनज़्ज़ुल अला कुल अफ़ाकिन असीम सिर्फ़ु उन्हीअ ते लहंदा नंबर 1 जेको कूड़ो हुजे तमामु घणो कूड़ हणंदड़ हुजे ऐं गुनाह कंदो हुजे त इहे शैतान खे अट्रैक्ट था कनि पोइ शैतान हर कंहिं कूड़े गुनाहगार खे कोन जिन ईंदा ॻाल्हाइण लाइ तोखे पीर था कयूं उन जे लाइ वरी ॾिसंदा त टाकेटिव केतिरो आहे त हिन में टॉकिंग पावर केतिरो आहे तक़ीर करे सघे थो शिकिल जो कीअं आहे पर जेकॾहिं ऊचे ख़ानदान जो आहे त पोइ हुनखे माना जीअं तव्हां कैनेडा जी वीज़ा वेंदा हो त मार्कूं सिस्टम हूंदो आहे न त भई PhD आहे त 10 मार्कूं हेतिरो आहे अंग्रेज़ी अचेसि थी हेतिरियूं त हिन में हेतिरियूं मार्कूं शैतान जो बि ईअं क्वालिफिकेशन आहे ॾिसंदा जेकॾहिं कूड़ो आहे ऐं जेको आहे सो गुनाहगार आहे त पोइ हुनखे वञी एवल्यूशन कंदा सुठी तक़ीर थो करे मार्कूं ॾींदसि सुठे ख़ानदान जो आहे कंहिं ऊचे ख़ानदान जो त यकदमि मार्कूं ॾींदसि कंहिं वॾे अॻे ई जेको हिकिड़ो शैतान जो पीर हो कूड़ो पीर थी चुको आहे त हुनजे पुट खे एडिशनल मार्कूं ॾींदा त इहा गादीयानी त ही वेही वञे त इहे जेके आहिनि से अल्लाह फरमाए थो हाणे इन जे बारे में मां ॾसियां थो त इहे जेके मां इन में खयो आहे अलामा मोहम्मद बिन अबी औज़ हनफ़ी इन चयो आहे त इहे नाम निहाद कूड़ा पीर जेके आहिनि इन्हनि मां शैताननि सां मुलाक़ात कंदा आहिनि ॻाल्हाईंदा आहिनि ऐं माण्हू चवंदा आहिनि हिन वटि इल्मु ग़ैब आहे माना हिन वटि का करामत आहे ऐं ही शैतान खां मुखातिब थींदा आहिनि माण्हुनि जे घरनि जा हवाल जिन अची हिनखे ॿुधाईंदा आहिनि ऐं माण्हुनि जॾहिं ईंदा आहिनि चवंदा तुंहिंजे घर में हीअं तूं हिन कम लाइ आयो आहीं ऐं कुझु हिननि खां अहिड़ा कम कराईंदा आहिनि जो माण्हू चवंदे हिन वटि वॾी का करामत आहे ऐं जेको आहे सो जेको आहे इहे मुशरिकनि जी मदद कंदा आहिनि ऐं ही माण्हू मुशरिकनि जा भाउर आहिनि लेकिन इहो शयातीन जेके आहिनि से सिर्फ़ु मुस्लमाननि सां ई जिन इहो कमु कोन था कनि काफ़रनि सां बि कनि था मिसाल तौरु हिंदू आहिनि हिंदू थिया या ॿुध मज़हब जा थिया इन्हनि में बि जेके इन्हनि जा भोपा तयारु थियनि था उन्हनि सां जिन मिलनि था मिसाल तौरु ही ॾिसो हाणे हे नेपाल ऐं इन्हनि मुल्कनि में हे नंढा छोकिरा जेके उन्हनि जा हींअर इहे जेके हिननि जे दीनी जेके रहनुमा थियण वारा आहिनि हाणे नंढे हूंदे खां जिन ॾिसो हुनखे मथे खयो बीठो आहे उहो नंढड़ो छोकिरो निहारेसि पियो थो छो त इहे जिन उते बि आहिनि इन लाइ था कनि त जीअं माण्हू उतां जा सम्झनि त असांजो दीन सचो आहे असांजा ॿार बि करामत वारा आहिनि हवा में उॾनि था तंहिंजे करे हू इस्लाम ते न पहुचनि माना इते ई हिननि जी जेका सा इहा हंडी ठही पई हुजे हाणे इहो छोकिरो आहे अंग्रेज़ आहे हाणे हिनखे अहिड़ो पावर जिन ॾिनो आहे जो हे चाकू खणी ऐं मथे हवा में थो उॾाए ऐं उहो ॿरे थो पियो वरी ही ॾिसो ही माण्हू अंग्रेज़नि जो आहे हवा में उॾी थो ॾेखारे हे ॾिसो ही हवा में मथे चढ़ियो बीठो हाणे इहो पीर थींदो अंग्रेज़नि जो पोइ अंग्रेज़ हाणे हिन वटि ईंदियूं चवंदियूं करामत आहे पोइ हे चवंदो मां जीज़स अलैहिस्सलाम माना हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी मुंहं में करामत अची वई आहे पोइ हिननि खे माण्हू गुमराह कंदो हीअ हिकिड़ी शायदि माई आहे उहा ॾिसो त हथु खयो अथई त माण्हू मथे थी वियो आहे हाणे हिन हथु खयो आहे उहो जिन जेके माईअ सां आहिनि उन्हनि माण्हूअ खे मथे खणी छॾियो आहे त चवण जो मतिलबु इहो आहे हे चाइना जो आहे हे बि हिते वॾो पीर आहे हे छा थो करे बाल खे मथे उछलाए थी हाणे ॿार हवा में बीठो आहे हाणे पोइ हुन सां वरी हथ सां इशारो कंदो ठका ॾेई बाहि सां फाटी पवंदो माण्हू हुनजे पेर में अची पवंदा इहे सभु चीनी चवंदा त असांजो मज़हब सचो आहे जो हे अलाह जो वॾो बुज़ुर्ग आहे ऐं पंहिंजो हिनजो ऐं हिनजी असां जेको आहे सो हिनजे कदमनि में वेठी हिनखे ॾोकड़ ॾियूं सो तंहिंजे करे हाणे असां ब्रेक वठूं था त मां तव्हांखे ब्रेक खां पोइ ॾसियां त भला असां वटि का अहिड़ियूं निशानियूं आहिनि जो ख़बर पए त ही वाक़ई हे त को शैतान जो चेलो आहे छो त ख़बर त शिकिल मां कान पवंदी ऐं हथ ई मूंखे घर जा ॻाल्हि ॾिए त मां त चवां त पहिरें पवां त वॾो करामत वारो आहे का निशानी आहे जो अहिड़नि ऐसनि धोखनि खां बचूं उन जी निशानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॾसे वियो आहे अचो त ब्रेक खां पोइ उन निशानीअ खे ॾिसूं हींअर ब्रेक वठूं था बसि अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह वबरकातुहू हाणे अर्ज़ मां पे कयो त छाकाणि त जन्नत अलाह जी ठहियल आहे ऐं तमामु हिकिड़ी वॾो इनाम आहे उहो मुफ़्त में नथो ॾिए उहो चाहे थो त इंसान पंहिंजो अकुलु इस्तेमालु करे जंहिं लाइ असांखे जानवर खां मुख़्तलिफ़ करे शऊर ऐं इल्मु ॾिनई ऐं अकुलु ॾिनई जेकॾहिं असां इन्हनि भोपनि खां या नकली शयुनि खां न बचंदासीं
धोखो खाईंदासीं जानवरनि वांगुरु, जॾहिं की असां दुनिया में वॾा होशियार आहियूं। प्लाट वठण में 100 माण्हुनि खां पुछंदासीं ऐं इलाज कराईंदासीं, डॉक्टरनि जो पतो कराईंदासीं, लेकिन दीन जे मामले में इन्हनि नकली माण्हुनि जे हवाले थियो ऐं पाण खे तबाह करे था छॾियूं। बहरहाल निशानी कहिड़ी आहे, कीअं सुञाणजे, इन्हीअ जे लाइ मां तव्हांखे हीअ स्लाइड ॾेखारींदो। सही बुखारी जी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन रग़िब अन सुन्नती फलैस मिन्नी, जेको मुंहिंजे सुन्नत सां नथो हले उहो असां मां नाहे। लईस मिन्नी, मूं मां नाहे, माना मुंहिंजी उम्मत मां नाहे। माना पहिरीं ॻाल्हि त इन्हनि भोपनि ऐं नकली पीरनि मां इहो ॾिसिजे त हिननि में सुन्नत केतिरी आहे, रसूल ने केतिरी हिननि सुन्नत इख़्तियार कई आहे। हाणे ॿियूं त सुन्नतूं आहिनि जेके अंदर में आहिनि, असांखे ख़बर न आहे। 3-4 ज़ाहिरी सुन्नतूं, हिकिड़ो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वांगुरु खाइण पीअण, उनजी शब मुबारक रखणु पहिरियों त शर्त इहो आहे। हाणे ॿी सुन्नत जेका उहा कहिड़ी आहे, ॿी निशानी उहा आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुनन इब्न माजा हदीस शरीफ़ आहे, जॾहिं मां तर्जुमो थो बयानु कयां, स्क्रीन ते अरबी मौजूदु आहे, टाइम घटि जे करे। चए थो असां जेको आहे सो अनस बिन मालिक थो चए त असां नबी करीम सां गॾु वेठा हुआसीं त मस्जिद में हिकिड़ो शख़्स आयो, ॿाहिरि उठ ॿधी अंदरि आयो ऐं चवणु लॻो उन्हनि खे अय्युकुम मुहम्मदु व रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, चई तव्हां में जेके वेठा आहियो हिन में अलाह जो रसूल कहिड़ो आहे? त पोइ असां इशारो कयो जो हीउ जेको वेठो आहे अछे रंग वारो टेक ॾेई, इहो ई आहे अलाह जो रसूल। माना त इन मां ख़बर पई त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं विच में सहाबिन में वेठा हुआ त ॿाहिरियों माण्हू अची न पियो सुञाणे सघे त इन में अलाह जो रसूल कहिड़ो आहे। जेकॾहिं अॼोको को नकली पीर हुजे हा त सुञाणजे, पहिरीं त उनखे मथे विहारनि हा, ॿिया मुरीद हेठि विहनि हा, 10 माण्हू पखो हणनि हा, 5 माण्हू ज़ोर ॾियनि हा, उनखां पोइ कपिड़ो लटो जेको अजीब हुजे हा, पटको बदिल हुजे हा, परे खां वेठल हुजे हा, खाई खाई मोटो बि थी वञे हा, त असीं चऊं त हे जेको हिननि में वॾो माण्हू आहे पीर आहे ऐं असां हे सभु हेठि वेठा आहिनि। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे त अलाह जो जेको वली आहे पहिरीं निशानी आहे त उहो आम माण्हुनि में ईअं वेहंदो ऐं अहिड़ी ड्रेसिंग कंदो जो माण्हुनि खे ख़बर न पए त हीउ असां खां को ऊचो आहे। पहिरीं निशानी सुन्नत आहे त आम ड्रेसिंग हुजे ऐं जेकॾहिं वेहे पंहिंजे माण्हुनि में त अहिड़े नमूने सां वेहे जो माण्हुनि खे ख़बर न पए त हिन में अलाह जो वली कहिड़ो आहे। ॿी निशानी त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खाइण पीअण जी ॻाल्हि आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी हदीस आहे सही बुखारी, जंहिंजो मां आख़िरी टुकड़ो ॾिनो आहे त 70 साहबा उन्हनि खे बुख हुई, पोइ पाण खीर जो प्यालो घुरायूं, अलाह हुन में बरकत विधी, पहिरीं 70 साहबा खे प्यारे, पोइ हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला हुन खे सॾु कयूं, हेॾे आ ताला कुद फशरब, चई वेह हिते पी, पोइ चए थो मां पीतो, वरी पीतो, वरी चई वरी पी, वरी बि पीतो, वरी चवंदो रहियो मां पीअंदो हता कुल्थ, जो आख़िर में मूं चयोमांसि ला वल्लज़ी बअसक बिल हक़, मूंखे कसम आहे उन अलाह जो जंहिं तोखे अलाह जो रसूल करे हक़ सां मोकिलियो आहे, मां अॼु लहू मसलकनि, हाणे मूंखे पेट में जाइ कान्हे, काल फअरनी, चई हेॾे खणी आ प्यालो, फअतैतुल कद, पोइ पाण सलाह बचियल खीर, 70 साहबा अबू बचर हमिदुल्लाह व समा अल्हम्दुलिल्लाह चई बिस्मिल्लाह करी शरब फज़ला, उहो बचियल खीर जेको सो पी वियो। माना त अलाह जो वली जेकॾहिं हलो महिमाननि खे दावत करे त माना हुनखे त खपे त जेका मानी बची उहो रखे पोइ खाए, पर जे एतिरो नथो करे सघे त घर में गॾु त खाए उन्हनि सां, पर ईअं त न त हाणे अलाह जो अॼोको वली जो उनखे खाराइनि कुकड़ ऐं टंगूं मुर्गीअ जूं ऐं हेठि वरी छोला पिया हलनि, इहा ख़बर पवंदी त इन मां बि इहो माण्हू अलाह जो वली न आहे। उहो वली जेको आम इंसाननि सां गॾु खाए, हिकिड़े थांव मां खाए, पर वधीक सुन्नत जो दर्जो आहे त जेकॾहिं किथे कंहिंखे खाराए थो हिकिड़े प्याले मां त पहिरीं हेठियां पियनि, पोइ जे बचे त पाण पीए, जेकॾहिं इहा बि हिन में शर्त आहे त असांखे हुनखे सलाम आहे। ऐं ॿी ॻाल्हि त ही हदीस माजा जी ॿी सुन्नत जी निशानी आहे हथ जी कमाई। हर वली ओसि ताईं वली थी नथो सघे जेसि ताईं की हुनखे हलाल कमाई न कंदो हुजे। ईअं चवण त हाणे मां अलाह जो वली थियां, अचो मूंखे ॾोकड़ ॾियो ऐं मां तव्हांखे लिखी थो ॾियां, बसि 100 रुपयो हुन ॾिनो, 50 ॾिनो, खीसे में विझंदो वञे किथे वञे, इहो अलाह जो कॾहिं वली कोन थो थी सघे। अलाह जे वलीअ जो पंहिंजो रिज़्क हलाल जो ज़रियो हूंदो। पोइ जेके बि इमाम गुज़रिया आहिनि, को कपिड़ो विकिणंदो हो, को काठियूं कंदो हो, को हजाम को कंदो हो, को दर्ज़ी हो, को रंगरेज़ हो, इहे वॾा वॾा इमाम पंहिंजा धंधो कंदा, त ॿी शइ ॾिसिजे त छा थो करे। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां कसब रजुल कसबन अतयब मिन अमल यदही, बहितर इंसान जी कमाई हथ जी कमाई आहे। ऐं जेको माण्हू इन हथ जी कमाई मां पंहिंजे पाण ते, पंहिंजे घर वारनि ते, पंहिंजे औलाद ते, नौकरनि ते ख़र्च कंदो, उहो सदको आहे। उन खां पोइ उहो वली अलाह जो पंहिंजे घर में कमकार कराईंदो पंहिंजे घर वारनि सां। ऐं जेको आहे सो हदीस शरीफ़ आहे सही बुखारी जी, त बीबी आयशा खां पुछियो वियो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यसनउ फी बैति, घर में छा कंदा हुआ? कालत फरमाई कान यकून फी मेहनत अहली, पंहिंजे घर वारनि खे हथ वंडराईंदा हुआ,
तैनी ख़िदमत अहली ऐं घर वारनि जी जेका कमु कंदा, माना सनो थुलो घर वारनि में कमु कराईंदा, बाक़ी जॾहिं निमाज़ जो टाइम थींदो हो त पोइ असांखे कोन सुञाणंदा हुआ। ऐं ॿियो आहे त उन अलाह जे वलीअ जी ॿी ख़ासियत, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां कंहिं अचे पुछो कम नफ़ अनिल ख़ादिम, जीअं घर में नौकर आहिनि, पोइ असांजो ग़लती था कनि, कॾहिं कीअं था कनि, कॾहिं मिर्च घटि, कॾहिं लूणु घटि कॾहिं कनि, पोइ असां हुनखे छा कयूं? त पाण चुप कयूं, पुछूं साईं असां हुनखे छा कयूं, उन केतिरा दफ़ा माफ़ कयूं? त आख़िर में चऊं आफ़ू अनहू फी कुल यौमिन सबईन मरा, नौकर खे ॾींहं में 70 दफ़ा माफ़ कयो। तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके माण्हू कमु कंदा त चवंदा असांखे यादि ई न आहे त कॾहिं असांखे नबी साईं असांजी ग़लतीअ ते असांखे कॾहिं बि हाणे जे इहे कंहिं में ख़ूबियूं आहिनि ऐं पोइ ई अलाह जी ऐं सुनत ते बि अमल करे थो, तहजद पढ़े थो, निमाज़ पढ़े थो, जमायत सां वञी आम माण्हुनि में बीही ऐं निमाज़ पढ़े थो, त यकीनन ई अलाह जो नबी आहे ऐं इहो शैतान खां परे आहे। बाक़ी जेके शैतान वारा आहिनि उन लाइ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस सही मुस्लिम में मन अता अर्राफन फसअलहु अन शैइन, जेको माण्हू इन्हनि भोपन ॾे वियो ऐं उन खां वञी हथु ॾेखारियईं या उनखे चईंसीं मूंखां फलाणी मुसीबत आहे, मां मूंखे उन लाइ छा थींदो, त लम 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 तुक़बल लहू सलातुन अरबईन लैला, त 40 ॾींहंनि जी निमाज़ क़बूल कान पवंदी, माण्हू खां मुस्तक़बिल जो हाल वठणु। ऐं ॿी ॻाल्हि जी निशानी आहे त शैतान खे ताक़त न आहे जो जेकॾहिं तव्हां घर में कंहिं पाणीअ जे मथां ढकु ॾेई छॾियो था त शैतान उनखे नथो खोले सघे। हा, तव्हांजो ढकु खुलियल हूंदो, पोइ हुन में शैतान गंदगी बि विझी सघे थो, इनखे चटे बि सघे थो। इनखे ताक़त न आहे त प्लेट खणी सघे। जेकॾहिं तव्हां पंहिंजो दरवाज़ो बंदि था कयो त शैतान खे ताक़त न आहे त अंदरि गिड़ी सघे, बंदि दरवाज़े में अंदरि न ईंदो। साॻे नमूने सां जेकॾहिं असांजे जेके भोपान जी निशानी आहे त साईं मूंखे फलाणी तकलीफ़ आहे त चवंदा माउ जो नालो ॿुधा, हा बाबा लिखरा माउ जो नालो ऐं भेण जो नालो। हाणे इहे नाला ॾिनव माना तव्हां दर खोले छॾियो जिन्हनि जे लाइ पंहिंजो, माना घर जो एब ऐं घर जो सतर तव्हां ज़ाहिर कंदव हुन भोपन जे आॾो त माना उहो तव्हांजे घर में जिन मोकिलींदा उहे घिड़ी पवंदा। तंहिंजे करे कॾहिं बि भोपन वटि पहिरीं त वञिजे न, 40 ॾींहं निमाज़, ॿियो हुन खां मुस्तक़बिल न पुछिजे ऐं हुननि जे सुनत खे ॾिसिजे त केतिरी वॾी ॾाढ़ी अथसि, कहिड़ो ही करे थो, मथे त कोन वेठो आहे, छा थो करे, निमाज़ ते जॾहिं अज़ान आई त उथियो कोन उथियो या उते ई थो माण्हुनि खे गॾु करे पढ़े, इहे जाइज़ कोन्हनि। त इहे ख़बर पई न त इहो शैतान सां गॾु आहे। बाक़ी जॾहिं तव्हांखे घर जूं ॻाल्हियूं ॾसे, तव्हांखां माउ जो नालो पुछे त 100% सम्झो त हिन सां जिन आहिनि ऐं हीउ ख़तरनाक माण्हू आहे, हिन खे जेकॾहिं तव्हां मञींदव अलाह जो वली त हीउ तव्हांखां शिरक कराईंदो। हाणे उन खां पोइ टियों जेको शैतान जो दाउ ऐं धोखो आहे उहा पाण इंसानी शिकिल वठी अचे थो। हीअ हदीस शरीअत सही मुस्लिम जी, जंहिंमें अलाह जे रसूल फरमायो इन शैतान यलतमसल फी सूरतिल रजुल फयातिल क़ौम फयुहदिसुम बिहदीस। सॼो मफ़हूम इहो आहे त शैतान इंसानी शिकिल इख़्तियार करे, कंहिं जलसे में ईंदो, कंहिं तकीर में ईंदो, वॾी बुज़ुर्ग जी शिकिल इख़्तियार करे ऐं अचे तकीर करे हणी कूड़ माण्हुनि खे शिरक ऐं बिदअत में मुतला करे कूड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो। पोइ वरी माण्हू उतां उथी हुन मां वञी ॿियनि माण्हुनि खे ॾसींदा, पुछनि बाबा तोखे कंहिं ॾसियो आहे त छा चवंदो, समेत रजुलन आयरफ वजहू वला अदरी मस्मू, चए थो मां शिकिल मां सुञाण में नाले जी मूंखे ख़बर न आहे, वॾो बुज़ुर्ग हो, इहो हद ॾिसो साॻी कूड़ियूं ॻाल्हियूं अवाम में फैलाईंदो त अवाम सां पइजी वेंदो बिदअतुनि में, अवाम पइजी वेंदो शिरक। इहो आहे शैतान जो टियों तरीक़ो। पर शैतान जॾहिं इंसाननि वटि अचे थो, उन्हनि भोपनि वटि पहिरीं त तव्हां सम्झो था त भोपे खे चवंदो त यार तूं अलाह जो वली थी वियो आहीं, ईअं चवंदो न, ऐं पोइ पुछंदुसि तूं केरु आहीं, त छा चवंदो त मां शैतान आहियां, चवंदो न मां फ़रिश्तो आहियां, या कंहिं अलाह जे वलीअ जो नालो वठंदो। त अलाह ताला इहे जेके माण्हू जॾहिं जमा थींदा आहिनि, जा चेला ऐं जेका मुरीद ऐं जेके शिरक कयनि उनजे चवण ते, त उहो सभु अलाह चवंदा अलाह साईं हीउ असां कमु पंहिंजी मर्ज़ी सां कोन कयो आहे, तुंहिंजा फ़रिश्ता आया हुआ, उन्हनि असांखे चयो, मूंखे चयूं त फ़रिश्तनि अचण सां मूंखे चयो तूं वॾो अलाह जो पहुतल आहीं, मूंखे यकीन थियो त मां पहुतल आहियां, मूंखे चवंदा आहिनि तूं एॾो पाक थी आहीं त तूं हाणे वुज़ू करे निमाज़ न पढ़, तूं बग़ैर वुज़ूअ जे पढ़, छो त शैतान खे पलीती त क़ाइमु रखणी आहे न माण्हूअ में। जेकॾहिं पलीती हुननि जी ख़तमु थी वेंदी त जिन हुननि खे अप्रोच नथो करे सघे, हो जेको त चयूंसीं मूंखे चऊं त तूं वुज़ूअ खां सवाइ निमाज़ पढ़, तूं वॾो पहुतल थी वियो आहीं, त मूंखे चयोसीं फ़रिश्ता आहियूं। त अलाह ताला फ़रिश्तनि खां पुछे थो, योम यशरुम जमिया, अलाह पुछे थो सभिनी खे, सुम यक़ूलिल मलाइकत हाउला इयाकुम कानू याबदून, फ़रिश्तनि खे चई तव्हांजो ही चवण वठंदा आहियो छा, हे तव्हांजे नाले चवंदा, त हो था चवनि कालू सुभानक अंत वलियुना मिन दूनिम, अलाह साईं न तूं ई असांजो दोस्त आहीं, बल कानू याबदूनल जिन, हे जिननि जो चवण वठंदा, अक्सरुम बिहिम मोमिनून, हे उन्हीअ ते ईमान रखंदा।
हाणे अञा इहो मुंहिंजो प्रोग्राम जो पार्ट 2 रहे थो। इंशाल्लाह अॻे जुमे ते अॻिते हलंदासीं त जेके ॿिया कहिड़ा धोखा आहिनि जिन्हनि ऐं शैताननि खां सवाइ। अलाह साईं खां ॿियो ही प्रोग्राम सुबुह जो 7 बजे इंशाल्लाह ताला रिपीट थींदो। इन खे ॿुधो, दोस्तनि खे ॿुधायो। जन्नत हासिल करणी अथव त इहे अलाह क़ुर में ॾसियूं इहे ॻाल्हियूं, जेके असीं ॿाहिरां हथ जूं न आंदियूं, इहे क़ुर में अलाह असांखे ॾसियो तव्हां सां हीअं हीअं थींदो, बचिजो। हाणे ॿुधंदव क़ुर त बचंदव, न त सुख थी वेंदव, पोइ त जन्नत कान मिलणी आहे। तंहिंजे करे ही प्रोग्राम पंहिंजे बच्चनि ॿारनि खे धीअरुनि भेनरुनि खे ॿुधायो ऐं इन भोपनि खां बचो। ऐं अॻिते वरी जेको सुबुह जो 7 बजे रिपीट थींदो, उन खां अलावा ही यूट्यूब ते बि अपलोड थी थो वञे ही प्रोग्राम फलाह आख़िर जे नाले सां। इहे बि रिकॉर्ड मौजूदु आहे। जुमे अॻे ते इंशाअल्लाह ताला जो पार्ट 2 कंदासीं ऐं अल्लाह ताला खां दुआ था घुरूं अल्लाह साईं असांखे इन्हनि जिन्हनि शैताननि खां बचाए ऐं दुनिया जे धोखनि खां बचाए। आमीन या रब्बिल आलमीन। सुभान रब्बिक रब्बिल इज्जति अम्मा यसिफून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।